भिटशा शहर में पब्लिक हेल्थ जी नाअहली सबबि गटर जो गंदो पाणी रोडनि रस्तनि ते दाख़िल थी वियो। टंडो आदम रोड ते मस्जिद रहमतुल आलमीन जे अॻियां बि नालियुनि जो गंदो पाणी भीजी वियो। पीर महला तंबूरा चौक अल्लाहवाला चौक ते बि गटरनि जो गंदो पाणी गटर मां ओवरटेक थियण लॻो, जंहिं जे करे नमाज़ी ऐं ज़ाइरीन शहरी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। गंदे पाणी जो निकाल न थियण जे करे ट्रैफ़िक बि कलाकनि जा कलाक मुअतल थियण लॻी। पब्लिक हेल्थ खाते जे ऑफिसरनि ऐं अमले जी मुसलसल ग़फ़लत जे करे केतिरनि ॾींहंनि खां गंदो पाणी रोड ते भीजी वियो आहे। शहरनि डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राशिद, असिस्टेंट कमिश्नर हाला मज़हर अली, बुरुड़ो टाउन ऑफिसर भिटशा मोहम्मद अली निंदवाणी पब्लिक जे आला ऑफिसरनि खां मुतालबे त भिटशा, टंडो आदम रोड मस्जिद ऐं पीर महला तंबूरा चौक अल्लाहवाला चौक जे अॻियां बीठल गंदे पाणी खे जल्द खां जल्द निकाल कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।